Assalamu alaikum. This is Fayaz Ahmad, your English teacher. अज डान फॉर द बिगनर्स वीडियो नंबर 3 में अज असी पढ़ंदासीं लेटर टू द एडिटर्स ऑयल एंड ट्रेडिंग तेल ऐं वापार with major stock exchanges of the world tumbling because of a sharp decrease of more than 20% in oil prices. तेल जे क़ीमतनि में तकड़े 20% खां मथे ऑयल जे क़ीमतनि जी घटिताई जे करे दुनिया जा अहम जेके स्टॉक एक्सचेंजिस मार्केट्स आहिनि उहे लुॾी विया आहिनि या उन्हनि जी तबाही आई आहे। बिसाइड्स इन खां अलावा द इफेक्ट ऑफ द कोरोना वायरस माना इहो हिकिड़ो कोरोना वायरस जो असरु आहे। वरी पढ़ंदासीं with major stock exchanges of the world tumbling because of a sharp decrease of more than 20% in oil prices besides the effect of the coronavirus. कोरोना वायरस जे इफेक्ट खां अलावा जेका हींअर तेल जी क़ीमतनि में 20% खां वधीक तकड़े जेका लाथ आई आहे उन दुनिया जे मेजर स्टॉक एक्सचेंजिस माना दुनिया जे वॾनि स्टॉक एक्सचेंजिस खे लोॾे छॾियो आहे या उन्हनि जी तबाही आंदी आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज फेस्ड अ डिक्लाइन ऑफ मोर देन 2000 पॉइंट्स ऑन मार्च 9। पाकिस्तान जे स्टॉक एक्सचेंजिस पिणु 2000 पॉइंटनि खां वधीक जे लाथ खे मुंहुं ॾिनो 9 मार्च ते। पाकिस्तान stock exchange faced a decline of more than 2000 points on March 9 माना पाकिस्तान जे स्टॉक एक्सचेंज तक़रीबन 2000 पॉइंट जे खां वधीक पॉइंटनि जे लाथ खे मुंहुं ॾिनो 9 मार्च ते। दिस शार्प नोज डाइव पैनिक द मार्केट ये जेको सेंटेंस आहे पास्ट इंडेफिनाइट आहे। इन जो मतिलबु आहे त जेका ही तकड़ी जेका आहे त लाथ थी आहे जेका तकड़ी लाथ या ऑयल प्राइस में जेका तकड़ी जेका आहे फाल ज़वाल आई आहे त उन पैनिक दी मार्केट माना मार्केट में ख़ौफ़ हिरास फैलाए छॾियो आहे पैदा करे छॾियो आहे। एंड ट्रेडिंग वॉज सस्पेंडेड इन दी अर्ली पार्ट ऑफ द थर्सडे ऐं जेका वापार हुयो उनखे फ़िलहालु मुअतल कयो वियो थर्सडे जे ख़मीस जे सुबुह जो। लकली ख़ुशकिस्मतीअ सां दी मार्केट गेंड इट्स मोमेंटम ख़ुशकिस्मतीअ सां लकली हिते कनेक्टर आहे कनेक्टर जो जेको अहम इस्तेमालु हूंदो आहे त उहो ॿिनि पैराग्राफ्स खे या ॿिनि सेंटेंस खे पाण में मिलाईंदो आहे। लकली ख़ुशकिस्मतीअ सां दी मार्केट गेंड इट्स मोमेंटम ये पास्ट इंडेफिनाइट सेंटेंस आहे। जेका मार्केट आहे उन ॿीहर ज़ोर पकड़ियो आहे वेन ट्रेडिंग रिज़्यूम्ड आफ्टर सम टाइम्स जॾहिं वापार खे ॿीहर शुरू कयो वियो कुझु वक़्त खां पोइ। दी ट्रेडर्स नीड टू बी केयरफुल इन सच मुर्कीस एनवायरमेंट वापारनि खे ख़बरदार रहणु घुरिजे इन ॾुखियनि या मायूस कंदड़ माहौल में। मुर्की एनवायरमेंट मीन्स मायूस कंदड़ एनवायरमेंट जंहिंमें का बि ग्रोथ नज़र न अचे। The Indian stock market has witnessed a fall of 5%. इंडिया जे स्टॉक मार्केट पिणु 5% जे लाभ खे ॾिठो आहे। द जापान स्टॉक्स आल्सो ड्रॉप्ड 5%। जापान जी जेका स्टॉक मार्केट आहे उन बि 5% लाथ खे मुंहुं ॾिनई या लाथ थी आहे। चाइना एंड हांगकांग शेयर्स प्लंज्ड बियॉन्ड 3% अमंग ऑयल प्राइस वार जेका हींअर ऑयल प्राइस जेके तेल जी जेका क़ीमतनि जेका जंग हले पई उन में चाइना ऐं हांगकांग जा शेयर्स उहे बि 3% ताईं ॿुॾी विया आहिनि। दी डिक्लाइनिंग ट्रेंड इज़ एक्सपेक्टेड टू कंटिन्यू जेका ही ज़वाल वारी जेका
लाथ आहे या जेको क़ीमतनि जी घटिताई वारी जेका लाथ आहे, जेका रुझान आहे, इज़ एक्सपेक्टेड टू कंटिन्यू, इहो माना उमेदु आहे त जारी रहंदो। अल्दो चांसिस ऑफ लॉकिंग दी फ्लोर आर रेयर, जेतोणीकि माना स्टॉक मार्केट जे फ्लोर खे बंदि करण जा जेके चांसिस आहिनि उहे घटि आहिनि, कॾहिं कॾहिं आहिनि, घटि आहिनि। इन्वेस्टर्स नीड टू बी विजिलेंट एंड कॉन्शियस ड्यूरिंग ट्रेडिंग, जेके सीड़पकार आहिनि उन्हनि खे माना ज़रूरत आहे त उहे ख़बरदार ऐं होश में हिन माना होश में हुजनि हिन वापार दौरान। गोल्ड प्राइसिस स्टेबिलिटी इज़ आल्सो डाउटेड बाय एक्सपर्ट्स, जेके माहिर आहिनि, एक्सपर्ट्स आहिनि, उन इहो शक बि शक ॾेखारियो आहे त गोल्ड प्राइसिस जी जेका आहे त उहे बि उन्हनि जी स्टेबिलिटी आहे, उहे बि माना उन्हनि ते बि शक आहे, शायदि घटि आहिनि। टू कट शॉर्ट हिन मौज़ू खे माना मुख़्तसर कजे, एक्सट्रीम विजिलेंस मस्ट बी एक्सरसाइज्ड। एक्सट्रीम विजिलेंस माना होशियारी, माना हद खां वधीक होशियारी मस्ट बी एक्सरसाइज्ड, उनखे अपनायो वञे। वाइल ट्रेडिंग ड्यूरिंग दिस वीक, हिन वीक में वापार करण दौरान माना होशियारी माना करणु घुरिजे। डियर स्टूडेंट्स, ही हुयो असांजो जेको आहे त वीडियो, जंहिंमें असीं हिकु लेटर पढ़ी चुका आहियूं ऐं उन्हनि जी मीनिंग खे असां डिस्कस करे चुका आहियूं। हाणे जेके असीं न्यूज़ पढ़ी चुका आहियूं उन जा जेके मेन इंपॉर्टेंट वोकेबलरी निकिती आहे उहो मां लिखी तव्हांजे साम्हूं पेश कयां थो एंड हिन खे हाणे डिस्कस कंदासीं। डॉन फॉर द बिगनर्स सेशन जो वीडियो नंबर 3 आहे। टंबल इज़ ए वर्ब, हिकु वर्ब आहे। टू फॉल सडनली माना अचानक लाथ थिए, अचानक का शइ किरी पए, तबाह थियणु, कोलैप्स इन जी मीनिंग आहे। माना कंहिं बि क़ीमतनि में अचानक का लाथ थिए, कंहिं शइ में का अचानक लाथ थिए, उहा माना पंहिंजी पोज़ीशन खां किरी पए, उनखे असीं चवंदासीं टंबल, तबाह थियण बि आहे, ठीकु आहे, या लाथ, तकड़ी लाथ थियण बि आहे, लाथ थियणु। कोलैप्स बि कोलैप्स बि मीनिंग आहे, अदर वर्ड अथसि। नंबर 2 डेक्लाइन नाउन आहे, सेट बैक, डाउनफॉल सिंधी में ज़वाल आहे। नोज़ डाइव नाउन आहे, फॉल, डेक्लाइन, सिंकिंग माना कंहिं शइ जो ज़वाल हुजे, शिकस्त हुजे या ॿुॾणु हुजे, ॿुॾणु सिंकिंग बि थी सघे थो। नोज़ डाइव, फॉल, इन नोज़ डाइव जा अदर वर्ड्स आहिनि फॉल, डेक्लाइन, सिंकिंग। नंबर 4 पैनिक हिकु वर्ब आहे। फ्राइट, स्केयर, खौफ़ पैदा थियणु। पैनिक इज़ ए वर्ब आहे। फ्राइट, स्केयर इन जा अदर वर्ड्स आहिनि, मीन्स खौफ़ पैदा थियणु। नंबर 5 सस्पेंड वर्ब आहे। डिसकंटिन्यू, मुअतल करणु। नंबर 6 मोमेंटम नाउन आहे, बूस्ट, ज़ोर, कुवत, रफ्तार। मुर्की एडजेक्टिव आहे। मुर्की माना डिस्करेजिंग, ऊंधाऊं माना मायूस कंदड़, असीं चई सघूं था मायूस कंदड़। विटनेस शाहिदी ॾियण बि आहे, विटनेस माना ॾिसण बि आहे, अदर वर्ड्स अथसि टेस्टिफाई। प्लंज इज़ ए वर्ब। क्रैश, डिक्लाइन, ॿुॾी वञणु, कंहिं मतिलबु आहे त शइ जो ॿुॾी वञणु या उनजी लाथ अचे। विजिलेंट इज़ एडजेक्टिव। विजिलेंट, अलर्ट, कॉन्शियस, होशियार या ख़बरदार। ही जेके वोकेबलरी निकिती आहे इम्पॉर्टेंट आहे, डाउन वोकेबलरी आहे, इन जी वॾी अहमियत आहे। तव्हां हिननि खे पंहिंजे रजिस्टर में फेयर करे हिननि खे रिमेंबर कयो ऐं टाइम मिले त हिन खे रिवाइज़ कंदा रहो। हिननि जा सेंटेंस ठाहे असांखे तव्हां चेक करे सघो था। माय डियर स्टूडेंट्स, आई होप कि मूंखे उमेदु आहे तव्हां हिन वीडियो ज़रिए तव्हांजी थोरी घणी लर्निंग थी हूंदी एंड नेक्स्ट वीडियो नंबर 4 जे लाइ असांजे जेको यूट्यूब चैनल आहे उनखे तव्हां विज़िट कंदा रहो। थैंक यू माय डियर स्टूडेंट्स।